फरीदाबाद में पीअण जे पाणी जी खोट सबब रहवासी सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सीलनि लाइ पेश आहे न्यास चांडियो जी हीअ रिपोर्ट। किलोमीटर परे जो मुफ़ासिले ते गिल्ड स्टेशन वटि बीठा आहियूं। ही माण्हू जेके आहिनि इलाइक़े वासी हिते पाणी भरण अचनि था। हिते पाणी जो वॾो बहिरान आहे। असीं हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ही किथां जा आहिनि ऐं केतिरो परे खां जेको आहे पाणी भरण अचनि था। छुटो मीरवाणी खां तक़रीबन 3 किलोमीटर थिए थो मुफ़ासिलो जेको पाणी भरण था आहियूं। उन्हारे जे हिसाब किताब सां हिकिड़ो माण्हू मुक़ररु पाणी ते आहे जेको असांजो गुज़ारो थिए थो। बराए महिरबानी असांखे पाणी न सारियुनि जो आहे न पाणी पीअण जो आहे। गवर्नमेंट खे गुज़ारिश था कयूं त इंसानियत जे हिसाब किताब सां असां ते एहसास करे। अपील इहा आहे ग़रीबां ते जो पाणी ॾियो। असां मुसीबत ते जो ग़रीब आसियूं त तॾहिं पाणी थीसी जन्नत केॾो थीसी पाणी। किथों पाणी भरण आंदो पवे? ये फरीदाबाद जो छुटो मीरण वाणो कितना मुफ़ासिला है? ये घणा थीसी यहाँ पर खबर कर। रोज पानी भरने वे? हम रोज भरेंगे जी। पीअण पानी कोनी कहीं उठे कोनी। चुंगा छुटे मीरवाणी को फरीदाबाद सीलर जे गोठ पानी भरण तकरीबन 4 किलोमीटर खन पंज परे आ। वडो आज़ार असांखे सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त पानी जो आज़ार ख़त्म कयो वञे। जी नाज़रीन, अमी हितों जे रहवासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु हुयो त असीं 3 खां 4 किलोमीटर जे मुफ़ासिले ते जेको आहे दूर जेको आहे पाणी अचूं था ऐं असांखे पाणी जी तमामु इंतहाई जेका असांखे किलत आहे ऐं तकलीफ़ आहे। हिननि सिंध गवर्नमेंट खां ऐं तव्हांजे चूंडियल MP MLA खां जेको आहे अपील कई आहे त संस असांजी वाहर करे असांखे पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे। कैमरामैन सिकंदर सां गॾु यादव सिंह चांडियो, मेहरान TV, फरीदाबाद।